फरमाया उन सभिनी जूं नेकियूं क़यामत जे ॾेखारे जमा कयूं वञनि, सभिनी सहाबा जूं नेकियूं जमा कयूं वञनि। उन सभिनी जे नेकियुनि जे मुक़ाबले में सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जी उहा हिक ई नेकी काफ़ी आहे जेका 3 रातियूं हुन मुस्तफ़ा करीम सां गॾु गारे सोर में गुज़ारियो हुयो। मां क़ब्र वारनि खां पुछियमि, जेके ॼाणनि खां उन्हनि खां पुछ, तूं मां त ज़ाहिर वारा असांखे कहिड़ी ख़बर त यार जो मक़ाम छा आहे। वाह सुना सिद्दीक़ तुंहिंजो शान। असां अहले बैत उज़ाम जा ग़ुलाम, असांजो अक़ीदो आहे शेर ख़ुदा असांजे अखियुनि जो नूर आहे। चओ सुभान अल्लाह। अब छा तव्हांजो अक़ीदो आहे? इहो ई अक़ीदो आहे न। ये सच है कि दीन दुनिया का सुल्तान अली है, फिर कब्र का और हश्र का सामान अली है। ईमान की मुतलाशियो ईमान की कह दूं, ईमान की कसम मेरा ईमान अली है। आले तशय्युह जो मुज्तहिद आलिम मुल्ला बाज़ली ईरानी उनजो किताब आहे हमला हैदरी, मंज़ूम शार में उन बयान कयो आहे। लिखे थो त हाओ अलीउल मुर्तज़ा जो मक़ाम अमीरुल मोमिनीन जो शान निरालो आहे। पर चए थो अजीब ॻाल्हि इहा बि आहे, यानी फतेह मक्का जो मौक़ो आयो, खाने काबे जी दीवारुनि जे मथां अंदरां बुत टंगियल हुया। महबूबल शेर ख़ुदा खे फरमाया अली इहा लठ वठ, बुतनि खे लठ सां किराए हेठि फिटो कर, सभिनी खे लाह। कुझु बुत अञा मथे हुया, शेर ख़ुदा नथो पहुची सघे। महबूबनि खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मां ऐं मुंहिंजी लठ ओस ताईं नथी पहुची सघे। महबूबा अवां मुंहिंजे कुलनि जे मथां कदम रखी पाण पंहिंजे हथ सां इहे बुत किरायो। त उन मौक़े ते मुल्ला बाज़ली ईरानी अले तशय्युह जो मुज्तहिद आलिम थो लिखे त शेर ख़ुदा खे महबूबन फरमायो अली इएं न थी सघंदो, नबूवत जो बार तूं खणी न सघंदे। नबूवत जो बार तूं नबूवत जो बार तूं न खणी सघंदे। सोना पोइ छा थींदो? फरमायो तूं मुंहिंजे गुले ते चढ़। अदबा कीअं चढ़ा? फरमाया अमर अदब खां वधीक चढ़ मुंहिंजे गुले ते। शेर ख़ुदा पैर रखियो आहे मुस्तफ़ा जे गुले ते। हबीब मुस्कुराए पुछनि था अली ॿुधाए किथे पहुतो आहे? अर्ज़ु करे सोना खाने काबे जी छित हे बीठी आहे, जे अवां इजाज़त ॾियो त अर्श जा कुंगरा लाहे अली अवां खे ॾेखारे। इहो अलीउल मुर्तज़ा जो मक़ाम। पर खुद मुल्ला बाज़ली ईरानी शेर ख़ुदा जो कौल पियो पेश करे, चए थो हाओ इहो मक़ाम मूंखे मिलियो, इहो मनसब मूंखे मिलियो जो मुस्तफ़ा करीम मूंखे पंहिंजे कुलनि जे मथां खयो। पर हाओ चए थो यार शान त अबू बकर जो आहे जो होॾा मदीने वारे मीर मूंखे फरमाए त अली नबूवत जो बार न खणी सघंदे। हेॾा गौरे सोर जो पंध त निहार, ॿी का सवारी न आहे। अॼु मुस्तफ़ा जी सवारी अबू बकर सिद्दीक़ जा कुल्हा आहे। सुभान अल्लाह। अबू बकर बो हो ऐं नांग बि हो हिक मशूक जा आशिक ॿई। नस्दीक कयो आ तेर परे घट नीह जी बाज़ी नागन कई था चवन जबल जी चोटीअ ते ही सभु कुझु हारे सोर में थियो मौला आण मोहम्मद मां बि ॾिसां भला पर पुठ बासूं बासे पई।
अबू बकर सिद्दीक जो मुस्तफा के पंजे कुलनि ते खड़ उन मौके ते महबूबन के अर्ज कई या रसूल अल्लाह महबूब अम्मा जा पाक कदम रेशम खां वधीक नरम हे जबल जो अणांगो पंधा मुस्तफा अम्मा मुझे कुलनि ते सवार थियो महबूबन मुस्कुराए फरमाया अबू बकर बेत सवार था मुस्तफा ये न फरमाया अबू बकर तू नबूवत जो बार न खणी सुभान पर मुल्ला बाज़ली ईरानी अॻिते लिखे थो त चयो वेंदो आहे क़ुरान में बयान वक़त्तअना अयदियहुन्न वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम कुरान में ज़िक्र आहे त यूसुफ के अल्लाह अहिड़ो हुस्न अता कयो जो जॾहिं साईं जे चेहरे ॾे मिस्र जी मायुनि औरतुनि ॾिठो त एॾियूं मौन थी वयूं जो छुरीअ सां पंहिंजूं आङुरियूं कटे फिटियूं कयूं पर तकलीफ़ ऐं दर्द जो ईज़ाम जो एहसास ख़बर ई कान पियो एॾी महबियत हुई मुल्ला बाज़ली ईरानी तो लिखे इहो यूसुफ जे चेहरे जो कमाल आहे अच त मां मुहम्मद मुस्तफा जे चेहरे जो कमाल ॿुधायां लिखे थो तो मक़ाम ऐं वक़्तु यादि कर जॾहिं अबू बकर सिद्दीक जी झोलीअ में मुस्तफा जो चेहरे अनवरा वार जी रात ऐं आ महबूब जे गोद महबूब जो चेहरो अबू बकर सिद्दीक जे दामन में झोलीअ में आ अबू बकर जो अखियूं मुस्तफा जे चेहरे जे दीदार में आहे इमाम कुर्तबी थो आणे त नांगो उन मुद्दत जो कोन हो नांग वो ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां इहो यार जे दीदार जो जलवे जो नियत इरादो खयो अॻ खां वेठो डंग नांग हया घणा डंग अबा कंडो लॻंदो आहे त छिरक भरे वेंदो आहे अबू बकर सिद्दीक खे अण लॻा पर पेर में जुंबश बि न आई पेर चोरे बि कोन थो खुणी खणी बि कोन थो गोॾो हलाए बि कोन थो छाजे करे मथां मुस्तफा जे आराम में खलल पवे अबू बकर सिद्दीक जे इश्क ऐं मुहब्बत जो कमाल पंहिंजी जाइ ते पर अहल तशरीह जो आलिम थो लिखे इहो मुस्तफा जे चेहरे हुस्न जो कमाल आहे अबू बकर यार जे चेहरे खे ॾिसी रहियो हो त उनखे नांग जे ॾंडनि जी कीअं ख़बर वार का देखो तो वो मंजर कौन है बैठा गोद में लेकर सरवरे आलम का सरे अनवर रदी अल्लाह ताला अन्हु रदी अल्लाह ताला अन्हु रदी अल्लाह ताला अन्हु पाँव रख दिया सांप के ऊपर जहर का सदमा सह लिया दिल पर मौलाना सिद्दीक अकबर रदी अल्लाह ताला अन्हु नांग डंग पियो वणे न त साईं छा पियो चवे खाओ भली खाओ खुड़ी न खणबी सिद्दीक सदते थी दो रग रग घोरे रसूल ता हिते अबू बकर अजडींदो करे न खणबो हाज़िर ही परवाने जो पेरो आ मगर यार मुझे हंज में सुतल ॾिस टकेरो आ मगर यार मुझे हंज में सुतल ॾिस टकेरो आ ओ तॾे तुंहिंजे आयासी तो विधो न गवेरो आ मगर यार मुझे हंज में सुतल ॾिस टकेरो आ डंग हणी आज़ार भली ने नाग फिक्र कोन आहे छो त हयाती बख़्शण वारो मूं वटि हाज़िर आहे ओ जॾहिं जाग
ॾिसंदो मुंहिंजो जानी त पोइ ख़ैर आ, मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरु आ। उन चेहरे जो कमाल छा आहे? अम्मा आयशा सिद्दीका थी फरमाए कुंत अक़ीतु फी सहर, सहर जो वक़्तु आहे, ऊंदारो आहे, सुईअ सां कपिड़ो पीसबा इबरत ओचितो हथ मां सुई किरी पई त तलबतुहा फलम अक़दिर अलैहा, घणी हथोराड़ियूं ॾेई ॻोल्हियुमि पर सुई न लॻी। हत्ता दखल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये ॻोल्हींदे वक़्तु गुज़रियो ओचितो मुंहिंजो घोट मोहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजे कमरे में दाख़िल थियो। तबयनतिल अर्द बिशुआए नूर वजहिही, यदि खुदा जी इज्जत जो कसम मुस्तफा करीम जीअं जो अंदर दाखिल थिया त महबूब जे पाक चेहरे जी रोशनी में सॼो कमरो रोशन थी वियो। एतिरी चिठी रोशनी थी जो मूं पंहिंजी उञायल सुई उन रोशनी में ॻोल्हे वरिती आहे। या हदीस इते ख़त्म न आहे, अॻिते अर्ज़ की मुंहिंजा सुना हबीबा जे चेहरे जो इहो नूर ऐं इहा ताबानी, इहो कमाल। मोहम्मद फरमा आयशा मूंखे सिर्फ़ एतिरो फिक्र ऐं एतिरी हक़ीक़त आहे जो क़यामत जे ॾिहाड़े इन चेहरे खे बदबख़्त न ॾिसी सघंदा। या रसूल अल्लाह कहिड़ा बदबख़्त? फरमायो जेके हिते न सुञाणंदासीं उते बि न ॾिसंदा। अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे हिन रोशन चेहरे जो दीदार उन्हनि खे अता कंदो जेके मुंहिंजे दीदार जी तलब दुनिया में रखंदा हूंदा। समझो नाला है वो तो नौकरी घुर तो दुआओं रुगो शादी ला करा, रुगो बनी बारे जी बरकतें दुकानदारी ला करा। ये नेमतूं सभु मुस्तफ़ा जे सदके खुदा अव्वल बि ॾिनियूं आहिनि, पोइ बि मिलंदियूं। न घटि कॾहिं थियो आहे न घटि में, अञा वधंदे रब बरकतूं ॾींदो, पर दुआ हमेशह घुट दिलबर जो दीदार मिले। सुभान मुझे आका फरमाए क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे चेहरे जो नूर उहे पसी सघंदा जेके दुनिया में मुंहिंजे दीदार जी तलब रखंदा हूंदा। वाह मुस्तफ़ा जो चेहरो जिन ॾिठो आहे उन्हनि खां पुछ कअब बिन ज़ुहैर खे जॾहिं ख़बर पई वॾो कुरैश मक्का में वॾो शाइर हो, हज में मुखालिफत में दुश्मनी में शाइरी कंदो, मुस्तफ़ा खे ईज़ाईंदो हो पंहिंजे शेरनि सां। हबीबन जी ज़ाते बाबरकात ऐलान फरमाए जेको कअब बिन ज़ुहैर खे ॾिसे उनखे क़त्ल करे छॾे। कअब बिन ज़ुहैर खे ख़बर पई पर दिल में ॻाल्हि जागी आहे त मूं घणी दुश्मनी कई आहे, हाणे दिल में ख़्याल पैदा थियुसि त मां माफ़ी वठां, पर ईअं कीअं वञा? ईअं ज़ाहिर विस्त सहाबा में ऐलान थियल आहे को बि आशिक मुंहिंजो सिर कलम करे छॾींदो। पुछां कई त सभिनी सहाबा में को नरम दिल केर सहाबी आहे? ख़बर पई त अबू बकर सिद्दीक़ रक़ीक़ुल क़ल्ब आहे, नरम मिज़ाज आहे। राति जे मथे मके मां निकिरी मदीने में पहुतो आहे, सिधो अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते निकाम लॻो पियो आहे। दरवाज़ो खटखटाए साईं दरवाज़ो खोलियो, निकाब हटाए चईंसी मां कअब बिन ज़ुहैर कि दुश्मन खुदा अदुल्लाह ऐं दुश्मन खुदा मुंहिंजे दर ते कीअं अचेसि? थोरो थधो थी मूंखे ख़बर पई आहे तूं नरम दिल आहीं, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पोइ जेको फ़ैसिलो करी। ॻाल्हि हाणे महिरबानी कर तूं मूंखे कंहिं तरीक़े सां मुस्तफ़ा जी बारगाह में वठी हल। अंसार ऐं मुहाजिर तुंहिंजी इज़त कनि था, तोसां गॾु हूंदुसि त चङे मुड़ुस जो पासो वठंदुसि त मूंखे कुझु कोन थींदो, इन करे तोसां गॾु थो हलां। साईं फरमाए फज्र जी निमाज़ ते इंतज़ार कर हलंदासीं। हाणे फज्र जी निमाज़ ते कअब बिन ज़ुहैर खे पाण सां गॾु वठी आयो आहे। हेॾा कंहिं सहाबीअ खे ख़बर न आहे, कंहिं मदीने खे ख़बर न आहे त मके मां केरु आयो आहे। अबू बकर सिद्दीक़ सां गॾु केरु आहे? पाण फरमायो त निकाब न लाहिजा जेसि ताईं मां न तोखे चवां ऐं कंहिंसां कलाम न कजां, कंहिंखे
सलाम जो जवाब न ॾीजा वात मां कुछ न कुछ इहो एहतियात कजा मता को सहाबी ॾिसी वठई या सुञाणे वठई के यार वठी तुंहिंजो क़त्ल कयो त मां बि रोके न सघंदुमि मुस्तफ़ा जा दीवाना पंहिंजे वस में न हूंदा आहिनि इन एहतियात सां वठी जॾहिं आयो आहे अने पहुतो आहे महबूब निमाज़ पढ़े सलाम फेरियो आहे अमा अबू बकर सिद्दीक़ कअब बिन ज़ुहैर खे कुल्हे खां वठी हाणे महबूबनि जे साम्हूं पेश करे हाणे तारुफ़ थो कराए अञा ॿुधायो न थई तारुफ़ जो इरादो आहे त मुस्तफ़ा खे ॿुधायां हेॾा महबूबन आंगुर मुबारक चपन ते रखी इशारो कयो अशार इलही इशारो करे इमाम कुतबी फरमाइनि था ऐं इमाम निसाई बि फरमाइनि था त इशारो करे मुस्तफ़ा फरमायो अबू बकर न चओ मां कअब बिन ज़ुहैर खे ॼाणां सोना कीअं सुञाती फरमाए कअब बिन ज़ुहैर तूं हितां जो ख़बरो तो पुछी मां मुस्तफ़ा तोखे ॿुधायां इन्नल्लाह क़द रफ़अ लिय दुनिया व अना अंज़ुरु इलैहा मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामति कअन्नमा अंज़ुरु इला कफ़ी हाज़ी फरमाए क़यामत ताईं जो कुछ थियणो आहे जो कुछ थींदो रहंदो सभिनी वाक़िअनि खे मां मुस्तफ़ा ईअं थो ॾिसां जे हथ जी तरीअ खे ॾिसबो आहे मुक़ाबला सोना तव्हांजे गुलामनि में दाख़िल कयो कलमो पढ़ायो मुस्तफ़ा कलमो पढ़ायो अर्ज़ थो करे साईं अल्लाह जे ॾिनल नेमतुनि मां मूंखे इहा नेमत मिली आहे मां फिलबदी शाइर आहियां इरादो कयां आमद थींदी आहे ज़बान सां चवंदो वेंदो हा शेर ठहंदा वेंदा आहिनि दिलबर कुझु मां सोचियो आहे हूअं त अव्हां जे दुश्मनीअ में मुखालिफ़त में शेर चवंदो हुउसि अॼु मूंखे इजाज़त मिले तव्हांजी नात अव्हां जे साम्हूं पढ़ां अवाजी नात अवाजे साम्हूं पर छा मंज़र हूंदो जरा आशिक उन इश्क़ मोहब्बत ते तसव्वुर सां निहार पढ़ण वारो कअब बिन ज़ुहैर ॿुधण वारो मोहम्मद मुस्तफ़ा फरमाइन कअब बिन ज़ुहैर जॾहिं नात पढ़ण शुरू कई आहे इन शेर ते पहुतो इन्नर रसूल नूरुन युस्तदाउ बिही इन्नर रसूल नूरुन युस्तदाउ बिही मुहम्मदुम मिन शुयूफिल्लाह मसलून साहबात अबूरा फरमाइन था खुदा जी इज्जत जो कसम यानी कअब बिन ज़ुहैर इहो शेर पढ़े पियो मुस्तफ़ा करीम ईअं पिया झूमन ये गुलाब जो गुल टालीअ में हूंदो आहे हवा लोॾींदी आहे ऐं महबूबन सहाबा ने निहारे फरमायो ॾिसो हेॾा तवज्जो कयो ओ ज़ुहैर कअब बिन ज़ुहैर जेको कल मुखालिफ़त में चवंदो हो अॼु ॿुधो त छा वाह मुंहिंजा सुहिणा साहबी तो चवे कअब बिन ज़ुहैर त चए सुहिणा तुंहिंजे चेहरे जी उहा चमक जो दुनिया जूं सभई रोशनियूं तुंहिंजे चेहरे जे ताबानी जे साम्हूं अचनि थियो त मुस्तफ़ा सभु बेनूर बणिजी थियो तुंहिंजो रुखे अनवर तुंहिंजो चेहरो सभिनी खां आला आहे वाह सुना अबू बकर सिद्दीक साईं खां पुछो वियो हिकु भेरे त महबूबन जो हुलियो ॿुधायो महबूबन जे पाक पेशानीअ जो जलवो ॿुधायो मुस्तफ़ा करीम जी पेशानी कीअं हुई हबीब जो जमाल कीअं हो फरमाईंदा कदारतल क़मर पर मुस्तफ़ा करीम जो चेहरो त चेहरो आहे या त ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे हिजरत वारे सफ़र में महबूब मुंहिंजे अॻ में खां मां हिक ई सवारीअ ते मुस्तफ़ा जे मुस्तफ़ा जे पोयां हिक ई सवार महबूब अॻियां हा पोइ जॾहिं सवारी हले पई ॾाची हलंदी आहे उठ हलंदो आहे त लोॾा ॾींदो महबूब कजावे ते खां पर कॾहिं कॾहिं लोॾो अचे त मुस्तफ़ा करीम जी पाक पुठी मुंहिंजे सीने खे लॻी सुभान सीने खे लॻे
तो खुदा जी इज्जत जो कसम उहो त मज़ो मूं वरितो पर जॾहिं महबूब खे सवारीअ खां हेठि लहण जे लाइ मां टप ॾेई लथो आहियां हिकु जॻह ते मंज़िल थी आहे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहण जो इरादो फरमायो मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवां काफ़ी देर खां सवारीअ ते हुयो महबूबा अवां थकिजी पवंदा हूंदो मां अवां जे पाक कदमनि जे हेठां पंहिंजे हथ जी तरी थो रखां अवां मुंहिंजे हथ जे मथां पंहिंजा कदम रखी आसानीअ सां हेठि लहो महबूबन पंहिंजा कदम मुंहिंजी तरीअ ते रखिया जे तो ख़ुदा जी इज़त जो कसम आहे दीबा जी रेशम जी नरमी कहिड़ी शइ थींदी आहे मुंहिंजे महबूब जा कदम दीबा जी रेशम खां वधीक रहंदा सुभान अल्लाह नूरी नूरी तलवे प्यारे प्यारे जलवे चांद जिनकी चौखट पर भीख लेने आया है दो जहां के वाली का दो जहां पे साया है उनको तो खुदा ने उनकी मर्जी से बनाया है दो जहां के वाली का दो जहां पे साया है तो सुभान अल्लाह तने आशिक जो हा मुस्तफा अवां जे जमाल अवां जे कमाल अवां जे हुस्न खूबी जो कहिड़ियूं ॻाल्हियूं कया आशिक तो च तू शाह खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा तू शाह खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा तू सब हसीनों में सबसे अव्वल मिलागे हुस्ने दवाम तुझको मिलागे हुस्ने दवाम तुझको है उम्र लाखों बरस की तेरी है उम्र लाखों बरस की तेरी है फिर भी ताजा शबाब तेरा ये कोन साहबा पंहिंजे पाण खे लुटाईंदा हुआ ख़बर कीअं थी पवे जिब्रील अमीन महबूब जी बारगाह में आयो लिबास अहिड़े में आयो जो फाटल लिबास आहे ऐं उनखे खजीअ जा खाबर जा कांटा लॻल आहिनि हबीबन फरमाया जिब्रील तूं त ख़ुशि लिबास ई आहीं जन्नती पोशाकूं पाइण वारो जे कहिड़े लिबास में आयो तो सोना अॼु रुगो मुंहिंजो लिबास इहो कोन्हे अर्श जे मलाइकनि सभिनी जो अहिड़ो लिबास अबा छो भला लिबास पातो कोई एहतजाज कयो अथव सही एहतजाज नाहे रब जो हुकुम आहे अल्लाह छो हुकुम फरमायो आहे सोना बस थोड़ी देर गुज़रण वारी आहे मां अर्ज़ खणी आयो आहियां हाणे थोड़ी देर इंतज़ार कयो त इहो लिबास छाजे करे असां पातो आहे थोड़ी देर इंतज़ार थियो आहे होॾा अचनि त सुहिणो अबू बकर सिद्दीक़ अहिड़े लिबास में पियो अचे मथे ते हिकिड़ी हड़ खयो पियो अचे सुभान खणी आयो महबूबन उन ॾींहुं सवाल बदिलायो हूअं पुछंदा हा त तूं छा खणी आयो साहबा खां पुछंदा हा त तूं छा खणी आयो उन ॾींहुं महबूबन साहबा खां पुछनि पिया त घर में छा छॾे आया घर में छा छॾे आया खणी छा आया हुयो इहो न अबू बकर सिद्दीक़